एतिरो ईमान आहे जेकॾहिं ॻोठ में चोरी थी वई त क़ुरान, जेकॾहिं पंहिंजी रिश्तेदारी में अणबड़त थी पई त क़ुरान, जेकॾहिं दुकान ॿाहिरि आहे घर खां रात जो उते पाण न सुम्हिबो ॿाहिरां क़ुरान रखिबो क़ुरान चौकी ॾे, लेकिन घर जे अंदरि जेको क़ुरान पियो आहे उन जे मथां जेके पोतियूं आहिनि उन्हनि पोतनि ते मिटी क़ुरान पाक खे अॾो ई कॾहिं खोले न ॾिठोसीं। अजीज़ो इहो ईमान कारगर न आहे, इहो ईमान कारगर न आहे। वकाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, रब साईं क़ुरान में फरमाए पियो क़यामत जो ॾींहुं थींदो रब जो रसूल अची क़ुरान पाक जे लाइ दाह ॾींदो, रब साईं मुंहिंजी क़ौम मुंहिंजे क़ुरान कलाम खे छॾियो हो, हाणे हिननि खे तूं अज़ाब में मुब्तला कर। अजीज़ो असां अवां फ़ैसिले में क़ुरान आणियो पिया, वाक़ई क़ुरान पाक इज़त जे लाइक़ु, जेकॾहिं घर ते चौकीदार क़ुरान रखो पिया वाक़ई क़ुरान पाक हाफ़िज़ आहे, लेकिन अजीज़ो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन्नल्लज़ी लैस फी जौफ़िही शैउम मिनल क़ुरआन कल बैतिल ख़रब, जंहिं मुस्लमान जे सीने में क़ुरान पाक न आहे उन मुस्लमान जो सीनो, उन मुस्लमान जी ज़िंदगी, उन मुस्लमान जो मिसाल ईअं अथव जीअं बैतिल ख़रब हिकिड़ो वीरान घर हुजे, काथे काथे वीरान बिल्डिंगियूं हूंदियूं आहिनि, पोइ उन में पखी विहण बि पसंदि न कंदो आहे, को जानवर बि उन में न वेंदो। वीरान जेकॾहिं 50 साल जी वीरान बिल्डिंग आहे त उन में न इंसान वेहंदो, न पखी वेहंदो, न को जानवर वेहंदो, न उते सफ़ाई हूंदी, न उते कंहिंजो तवजो हूंदो। जंहिं सीने जे अंदरि, जंहिं दिलि जे अंदरि रब जे क़ुरान जी मुहबत न आहे, रब जे क़ुरान सां तालुक़ न आहे, इहो सीनो इहा दिलि उन वीरान घर वांगुरु आहे जेको 50 साल वीरान हो, अॼु उते इंसान वेहण पसंदि न पियो करे, हीअ दिलि बि वीरान थी वई, अॼु हिते रब जी रहमत न ईंदी। तंहिंजे करे तालुक़ क़ुरान पाक सां इहो हुजे त इंसान क़ुरान पाक जी तिलावत करे। अच्छा, इहो क़ुरान पाक जो मौजज़ो आहे, इहो क़ुरान पाक जो मौजज़ो आहे। जेकॾहिं क़ुरान पाक खे वॾो को आलिम पढ़ंदो, जंहिंखे माना बि अचे पई, जंहिंखे मसइलो कढण बि अचे पियो, जंहिंखे क़ुरान पाक जे ज़रिए रब जो क़ुर्ब बि नसीब थिए थो, उनखे बि फ़ाइदो। ॿियो हिकिड़ो अहिड़ो इंसान आहे जंहिंखे क़ुरान पाक जो तर्जुमो अचे पियो, इहो पढ़े पियो, इनखे बि फ़ाइदो। ॿियो हिकिड़ो अहिड़ो इंसान आहे जेको क़ुरान पाक पढ़े पियो लेकिन सिर्फ़ लफ़्ज़ सुठा पढ़े थो, इनखे बि फ़ाइदो। ॿियो हिकिड़ो अहिड़ो इंसान आहे जेको क़ुरान पाक जा लफ़्ज़ पढ़े थो लेकिन लफ़्ज़ वीचारो सारे संभाले नथो पढ़ी सघे, क़ुरान इनखे बि फ़ाइदो ॾींदो। ॿियो हिकु अहिड़ो इंसान आहे जंहिंखे क़ुरान पाक जी पढ़णु नथो अचे, तर्जुमो न पियो अचे, मसइलो कढणु न पियो अचे, सम्झ न पई अचे, लेकिन क़ुरान खोले करे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह चवे पियो, रब इनखे बि फ़ाइदो ॾींदो। इन खां वधीक बि फ़ाइदो आहे जेकॾहिं इंसान खे बिस्मिल्लाह पढ़ण जी बि तौफ़ीक़ नथी थिए, क़ुरान पाक एतिरो बि न पियो अचे, सिर्फ़ क़ुरान पाक जो दीदार कंदो त रब साईं इनखे बि फ़ाइदो नसीब कंदो। हिकिड़ो वाक़ियो यादि अची वियो त कंहिं हिकु ॻोठ जे अंदरि को हिकु माण्हू वफ़ात करे वियो। ॻोठ वारा अहिड़ा वीचारा सादड़ा हुआ, न उन्हनि खे दफ़न करणु अचे पियो, न उन्हनि खे तड़ु कराइणु अचे पियो, न उन्हनि खे क़बर में लाहिणु अचे पियो, न उन्हनि खे जनाज़ो पढ़ाइणु अचे पियो। जॾहिं फोतगी थी वञनि त रोड ते बीठा चयो त को इंसान अचे जेको असांखे मैयत जा अहकाम ॿुधाए, असांजे मैयत जो जनाज़ो पढ़ाए। अयां जो इंतज़ार में बीठा हुआ त हिकिड़ो इंसान अची वियो जंहिंजी ॾाढ़ी बि हुई, चेहरे ते सुहिणी सुनत बि हुयसि, साफ़ सुथरो चेहरो हुयुसि। उन इंसान खे चयूं त असांजे ॻोठ में फोतगी थी वई आहे, असांजो मैयत पियो आहे, तूं हाणे उनखे तड़ बि कराए हली, उनजो जनाज़ो बि पढ़ाए, उनजी तदफ़ीन बि शरीयत जे मुताबिक़ कराए। उहो इंसान आयो, उन तड़ बि ॾिनो, कफन बि ॾिनो, जनाज़ो बि पढ़ायो, उन इंसान खे क़बर बि लाथई। लेकिन जंहिं इंसान हिननि जी मदद कई, रस्ते वारो ईंदड़ इंसान, उहो इंसान हो सरकारी मुलाज़िम, उनखे कागज़ पंहिंजा खीसे में पिया हुआ। पोइ जॾहिं इहो इनखे दफ़नाए फारिग़ थी घर पहुतो, खीसे में जे हथ हयईं, चयो यार मुंहिंजा कागज़ त किरी पिया। रस्ते तां वापसि थींदो, कागज़ ॻोल्हींदो आयो, ॾिसंदो आयो, काथे हिनखे पंहिंजा कागज़ उहे ड्यूटी वारा ज़रूरत वारा न मिलिया। आयो उन मैयत जे वारसनि ॾे, उन्हनि खे चयईं त यार मुंहिंजा कागज़ रस्ते में किरी पिया आहिनि, हाणे मां नथो लही सघां, काथे नथा लभनि, तव्हां ॻोल्हायो। उन्हनि बि ॻोल्हायो त रस्ते में काथे कागज़ न हुया। हिन चयुनि त यार मां क़बर में तव्हांजे मैयत खे लाथुमि, शायदि उन क़बर में मुंहिंजा कागज़ किरी पिया आहिनि। चए पोइ मसइलो इहो आहे त इंसान कंहिं शरई उज़र जे करे क़बर खोटे सघे थो।
तंहिंजे करे हे मुंहिंजी कागज़ मुंहिंजी ड्यूटी जा आहिनि, मुंहिंजी ज़िंदगी जो सॼो गुज़र सफ़र आहे, मुंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र आहे। जेकॾहिं कागज़ न मिलिया त मुंहिंजो रोज़गार बंदि थी वेंदो, मुस्लमान हिकिड़ो रोज़गार खां महरूम थी वेंदो। क़बर खोटियूं था, कागज़ कढूं था, वरी बंदि कंदासीं। ॻोठ वारनि चयो त तोखे इजाज़त आहे, हिन ॻोठ वारनि खे चयो त अबा मयत जा वारिस बि हलनि। क़बर खोटियूं, क़बर में जे हीअं खोटे करे हिकिड़ी सिर कढी कागज़नि जे लाइ हीअं जे अंदरि हथु हयईं, हीअं हथु हयईं, ॿाहिरि कढियईं त हथ में सिर्फ़ु गुलाब अची वियसि, गुलाब जा गुल अची विया क़बर मां। ही इंसान परेशान थी वियो, कागज़ कढियईं, गुलाब जा गुल ॿाहिरियनि माण्हुनि बि ॾिठा, क़बर बंदि कयईं। उन जे वारिसनि खां पुछियईं त हिन शख़्स जो अमल कहिड़ो हो, छाजे करे हिन जी क़बर गुलाबनि जे गुलनि सां भरिजी वई आहे। हाणे उन जे वारिसनि चयो त अदा असां त हिन जो को अमल न ॾिठोसीं, अहिड़ो को ख़ासि अमल असांखे त यादि न आहे। मिड़े वीचारो सादड़ो सुजड़ो मुस्लमान हो, रोज़े नमाज़ जो बि एॾो पाबंद न हो। चए को त अमल अथसि, कंहिं दोस्त हिन खे न ॿुधायो। आख़िर हिन मुसाफ़िर इजाज़त वरिती त मूंखे इजाज़त ॾियो त मां इन जी घर वारी ज़ाल सां कचहरी कयां। उन जी ज़ाल सां कचहरी कयईं। उन जी ज़ाल खां पुछईं त तुंहिंजे मुड़ुस जो अमल कहिड़ो हो। चे अमल त कोन हुयुसि, एॾी का नेकी बेकी त कोन हुयुसि। चे अमल वरी ॿियो को ॿुधाए, सोचे सोचे आख़िर उन माई ॿुधायो त हिन इंसान जो अमल इहो हो, जॾहिं राति जो सुम्हंदो हो त असांजे घर में हिकिड़ो बुक पियो आहे, उहो बुक खणी करे उन जी सिट सिट ते हथु रखी चवंदो हो त जेको हिन में लिखियलु आहे उहो सच आहे, जेको हिन में लिखियलु आहे उहो सच आहे। त उन मुसाफ़िर पुछा कयसि त उहो बुक कहिड़ो आहे। जॾहिं उहो जो ॾिठो त उहो क़ुरान पाक हो। उन क़बर वारे इंसान जो क़ुरान सां एतिरो तालुक हो, पढ़ण त न ईंदो हुयुसि, माना त न ईंदी हुअसि, मसइलो त न पियो कढी सघे, सिर्फ़ु क़ुरान जी आङुर ते हथु रखी, उन क़ुरान पाक जी आयत ते हथु रखी करे ही इंसान चवंदो हो त जेको हिन में लिखियलु आहे सच आहे, जेको हिन में लिखियलु आहे सच आहे, जेको हिन में लिखियलु आहे सच आहे। रब हिन इंसान जो इहो अमल क़बूल कयो, इन जे तुफ़ैले रब सां हिन जी क़बर खे गुलाब जे गुलनि सां भरे छॾियो। तंहिंजे करे इंसान ईमान आणे क़ुरान पाक सां, क़ुरान पाक ते, लेकिन ईमान ईअं हुजे जो इंसान उन ईमान सां क़ुरान पाक मां फ़ाइदो वठे। छो त मोमिननि जे लाइ ही क़ुरान पाक सिफारिश जो ज़रियो बि आहे। क़यामत जे ॾींहुं इंसान जी सिफारिश थींदी। या हदीस पाक में अचे पियो, इंसान जॾहिं क़बर में आहे, क़बर जे अंदरि दाख़िल थिए पियो त हिकिड़ी सुहिणी सूरत हिन खे नज़र अचे थी। ही पुछा कंदो तूं केरु आहीं जो क़बर में सुहिणी सूरत वठी आयो आहे। त उहो इंसान हिन खे जवाबु ॾींदो त मां तुंहिंजो दुनिया जो दोस्त आहियां, दुनिया में तूं मूंसां तालुक़ रखियो हो, अॼु तूं मूंखे नथो सुञाणे। चए कहिड़ो दोस्त आहीं, वाक़ई मां तोखे नथो सुञाणा। चए दुनिया में रब मूंखे सूरत क़ुरान पाक जी ॾिनी हुई, अॼु क़बर जे जहान में तूं अकेलो आहे त रब साईं मूंखे सूरत इंसान जी ॾिनी आहे। हाणे जेसीं ताईं तूं क़बर में हूंदे त मां तुंहिंजो साथी आहियां। त क़ुरान पाक इंसान खे क़बर में बि कमु अचे पियो, दुनिया में बि कमु अचे पियो। तंहिंजे करे इंसान ईमान आणे क़ुरान पाक ते, लेकिन अज़ीज़ो क़ुरान पाक ते ईमान अहिड़ो हुजे जो इंसान क़ुरान पाक पाण पढ़े, बच्चनि खे क़ुरान पाक पढ़ाए। अंग्रेज़ी तालीम है उहा असां बच्चनि खे पढ़ायूं था पैसनि में, लेकिन अज़ीज़ो वाक़ई उहा तालीम ज़रूरी आहे, उनजो इनकार न आहे। पैसनि में पढ़ायूं था, पैसा भरे पढ़ायूं था, लेकिन तव्हां ॾिसो दुनिया जो जेतिरो उहिदेदार आहे, जेतिरो ऑफिसर आहे, जेतिरी वॾी डिग्री अथसि, 60 साल खां पोइ नाकार आहे। उहिदे में आहे त भले पंहिंजो दावो बि कंदो, कंहिं इंसान ते ज़ुल्म बि कंदो। अॼु त दुनिया जी तालीम छड़ो आहे ई पैसे खां। जेको ऑफिसर आहे वञो ऑफिस में त पैसनि खां सवाइ कमु नथो करे, मक़सदु इंसानियत जी ख़िदमत त कोन्हे। अॼु जेकॾहिं डॉक्टर आहे बि ज़ालिम, अॼु जेकॾहिं इंजीनियर आहे उहो बि ज़ालिम, मुख़्तियारकार आहे उहो बि ज़ालिम। हर जाइ ते इंसान खां पैसा पिया फुरिया वञनि। हाणे जेकॾहिं कंहिंखां पुछूं था त तूं पंहिंजे बचे खे छा कंदे, चए साईं डॉक्टर कंदुमि। छाजे लाइ? चए सुठा पैसा कमाईंदुमि। अदा तूं पंहिंजे बचे खे छा कंदे? चए मां पंहिंजे बचे खे मास्तर कंदुमि। चए छाजे लाइ? चए मास्तर रिश्वत वठी करे सुठा पैसा कमाईंदो। माहौल ई अहिड़ो आहे। मूंखे इन ते वाक़ियो यादि अची वियो, हिकिड़े आलिम सगोरे ॿुधायो त मास्तर साहब पंहिंजे क्लास में सुवाल करे पियो शागिर्दनि खां, सुवाल करे पियो नंढनि ॿारनि खां, पुट तूं छा थींदे? हिकिड़े चयो साईं मां पायलट थींदुमि। ॿिए चयोसि, ॿिए खां पुछे पुट तूं छा थींदे? चए साईं मां डॉक्टर थींदुमि। वरी ॿिए खां पुछे, उन खां पुछे पुट तूं छा थींदे? चए साईं मां दुनिया जे अंदरि चवां थो त अहिड़ी ड्यूटी वठां जंहिंमें इज़त उहिदो मनसब वॾो पैसो हुजे। वरी हिकिड़े ॿार खां पुछे त उन चयोसि त मां सहाबी थींदुमि।
उन चयुसि त मां सहाबी थींदुमि। उस्ताद साहब हैरान थी वियो, चया त ही न ॿार त अजीब ॻाल्हि कई आहे, जेको स्कूल में पढ़े थो लेकिन चवे थो त मां सहाबी थींदुमि। उस्ताद ॿार खां पुछा कई, पुट सम्झ में अचे थो त हू पढ़ी करे डॉक्टर थींदो, पुट सम्झ में अचे थो हू पढ़ी करे इंजीनियर थींदो, पुट सम्झ में अचे थो हू पढ़ी करे मास्टर थींदो, लेकिन इहा ॻाल्हि सम्झ खां वधीक है त तूं सहाबी थींदे, छो त रब साईं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी बणायो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नुबुवत ख़तम आहे ऐं सहाबी उनखे चइबो आहे जेको ईमान जी हालत सां पंहिंजे अखियुनि सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसे। हाणे हुज़ूर बि वियो हलियो, हुज़ूर जी सहाबा बि विया हलिया, हाणे कीअं तूं सहाबी थींदे? त उहो नंढड़ो ॿारु अजीब ॻाल्हि पियो करे, साईं मुंहिंजनि साथियुनि डॉक्टरनि जा कमाल ॾिसी डॉक्टरी जी दवा कई, कंहिं इंजीनियर जो कमाल ॾिसी इंजीनियरिंग जी दवा कई, लेकिन मुंहिंजे घर जे अंदरि मूंखे अम्मा फ़ज़ाइल आमाल जी तइलीम ॾींदी आहे। पोइ अमर जॾहिं तइलीम ॿुधाईंदी आहे त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबनि जा वाक़िआ ॿुधाईंदी आहे त हिन सहाबी नबीअ त हीअं जान ॾिनी, हिन सहाबी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे पंहिंजा बच्चा छॾिया, हिन सहाबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे पंहिंजो अबो अम्मा छॾियो, हिन सहाबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे पंहिंजे सिर खे क़ुर्बान कयो। तंहिंखां पोइ मुंहिंजी दिलि जे अंदरि इहा ख़्वाहिश थी वई आहे त मां नबीअ जो सहाबी थी नबीअ ते क़ुर्बानी ॾींदुसि। तंहिंजे करे अज़ीज़ो पंहिंजे बच्चनि जी तइलीम क़ुरान पाक ते ईमान इहो आहे त इंसान पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तइलीम ॾे। त अर्ज़ु पियो कयां त जेकॾहिं दुनिया जी तइलीम आहे त उहा दुनिया ताईं 60 साल खां पोइ कंहिं कम जी न आहे, लेकिन जेकॾहिं बच्चे खे क़ुरान पाक जी तइलीम ॾिनीसीं त उन बच्चे जे लाइ बि भलाई थींदी। लेकिन जॾहिं बच्चो आख़िरी उमिरि में ईंदो, क़ुरान पाक जो हाफ़िज़, क़ुरान पाक जो कारी, क़ुरान पाक जो आलिम जॾहिं उमिरि जे आख़िरी हिसे में ईंदो आहे, रब उन जी इज़त अयां वधाईंदो आहे। मुंहिंजो नंढड़ो तजुर्बो आहे, शायदि मूंखां वॾा उमिरि वारा हिते वेठा आहिनि जिन हिन पंहिंजे इलाइक़े जे अंदरि ॾिठो हूंदो आम ऑफिसर जो जनाज़ो बि, लेकिन क़ुरान जे कारी, क़ुरान जे हाफ़िज़, क़ुरान जे आलिम जो जनाज़ो बि ॾिठो हूंदो। आख़िर जीअं उन जी थींदी, पिछाड़ी जीअं उन जी थींदी, रब उन जी इज़त अयां वधाए छॾींदो। तंहिंजे करे ईमान रब जे किताबनि ते इहो आहे, इंसान क़ुरान पाक सां तालुक़ रखे। ईमान रब जे किताबनि ते इहो आहे, इंसान क़ुरान खे शिफ़ा जो मर्कज़ सम्झे। ईअं न त शिफ़ा कंहिं पीर जे फूके सां थी थिए, कंहिं तावीज़ी जी तावीज़ सां थी थिए, कंहिं मुल्ले जे धागे सां थी थिए, न, क़ुरान पाक ई शिफ़ा आहे। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में हिकिड़ो रूम जो इंसान अचे थो कासिद, चए साईं असांजे बादशाह खे मथे में सूर आहे, असां ॾाढो इलाज करायो आहे, पंहिंजे मुल्क जे समूरनि हकीमनि इलाज कयो आहे, लेकिन बादशाह जो मथे जो सूर ख़तम नथो थिए। अवां को अहिड़ो नुस्ख़ो ॾियो, अवां को अहिड़ो इलाज कयो जंहिंजे करे असांजे बादशाह जो मथे जो सूर ख़तम थिए। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु उन कासिद खे पंहिंजी टोपी पिया ॾियनि, चए ही वञी उन जे मथे ते रख। जॾहिं उहा टोपी उन बादशाह मथे ते रखी तॾहिं मथे जो सूर ख़तम, जॾहिं टोपी लाहे मथे जो सूर शुरू, जॾहिं टोपी जॾहिं पाए त मथे जो सूर ख़तम। बादशाह हैरान थी वियो, टोपी खे पाबंदी सां पातईं। जॾहिं तबियत पंहिंजी असलियत ते मोटी आई, तबियत जॾहिं सही थी वई, तॾहिं बादशाह ॾिठो त हिन टोपी में कहिड़ो कमाल आहे, हिन कपिड़े में कहिड़ो कमाल आहे, जंहिंजे करे ही मुंहिंजो मथे जो सूर ख़तम पियो थिए। तॾहिं उन टोपीअ खे फाड़े, जॾहिं टोपीअ खे फाड़े अंदरि ॾिठे त हिकिड़ी पर्ची पई आहे, जंहिं पर्ची ते लिखियलु आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुरान जी नंढड़ी आयत जे करे रब इंसान खे शिफ़ा थो ॾेई छॾे। तंहिंजे करे इंसान क़ुरान ते ईमान आणे त इंसान क़ुरान ते ईमान आणे त क़ुरान पाक ई शिफ़ा ॾींदो। लेकिन जॾहिं पाण पढ़ंदो न त शिफ़ा काॾां मिलंदी, जेकॾहिं पाण पढ़ंदो न त इंसान खे हिदायत काॾां मिलंदी। तंहिंजे करे ईमान रब जी उन हीअ किताबनि ते आणंदो। उन खां पोइ ईमान आहे रब जे नबीअनि ते, त रब जा नबी बरहक़ आहिनि। हज़रत आदम रब जो नबी, हज़रत नूह रब जो नबी, उहो वेंदे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं सभु रब जा नबी बरहक़, लेकिन शरीयत महबूब मुस्तफ़ा जी, इताअत महबूब मुस्तफ़ा जी थींदी। नबीअनि ते ईमान आहे, नबीअनि उन्हनि जी शरीयत न हलंदी, छो त रब साईं अवां असांजे नबीअ खे आख़िरी ख़ातमुल अंबिया नबी बणायो। पूरी काइनात महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे रब खे पैदा कई। हाणे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबुवत हलंदी, शरीयत हलंदी, अहकाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत वारा हलंदा, शरीयत वारा हलंदा, लेकिन ईमान समूरनि नबियनि ते आणो।
ईमान समूरनि नबियनि ते आणिबो नबियनि जे बारे में इंसान एतिरो ज़हन रखे त जेके बि रब जा नबी आहिनि उहे मासूम आहिनि मासूम उनखे चइबो आहे जंहिंखां कॾहिं का ग़लती ऐं गुनाह न थिए छो त रब साईं पंहिंजे नबियनि जी सरपरस्ती पाण कंदो आहे पोइ रब साईं नबियनि खे गुनाहनि खां पाक रखियो नबी गुनाहनि खां पाक नबियनि जे मुतालिक़ इहो ईमान त रब जा सभु नबी सचा रब जा सभु नबी सचा लेकिन अज़ीज़ो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान बि आणिबो त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत बि कबी अजीब वाक़ियो यादि अची वियो आहे अव्हांखे ॿुधायां त दिल्ली जे अंदरि हिकिड़ी वॾी जामा मस्जिद ठहियल आहे अॼु जी न आहे पुराणी कई साल पुराणी हिकिड़ी वॾी जामा मस्जिद ठहियल आहे उन मस्जिद जे अंदरि एतिरी ज़ेबो ज़ीनत आहे जो मुस्लमान त उन मस्जिद जे अंदरि इबादत करण लाइ वेंदा आहिनि गैर मुस्लिम उन मस्जिद जी डिज़ाइन सूंहं ॾिसण जे लाइ वेंदा आहिनि दिल्ली जी जामा मस्जिद दिल्ली जी जामा मस्जिद में हिकिड़ो अंग्रेज़ वञे पियो मस्जिद शरीफ़ खे ॾिसण लाइ जेकी मस्जिद ते डिज़ाइन रखियल हुई ज़ेबो ज़ीनत हुई सुठा मीनार ठहियल हुआ अंदरि सोणी डिज़ाइन ठहियल हुई उन मस्जिद शरीफ़ खे ॾिसण जे लाइ अंग्रेज़ वञे पियो उन जामा मस्जिद जी ॾाकण ते को हिकिड़ो मुस्लमान फ़क़ीर जेको अल्लाह जे नाले ते ख़ैर वठंदो उहो मुस्लमाननि खां बि वठे पियो गैर मुस्लिम खां बि हिन ॾिठो त अंग्रेज़ गौरो अचे थो मुस्लमान फ़क़ीर वञी करे उन अंग्रेज़ खे चवे पियो रब जे नाले ते ख़ैर ॾे हू अंग्रेज़ उन मुस्लमान खे रब जे नाले ते पंहिंजी जेब मां बटू कढी कुझु ख़ैर ॾे पियो वरी ही बटू खीसे में रखे अॻिते हली पियो जॾहिं मुस्लमान फ़क़ीर ॾिठो त अंग्रेज़ हलियो वियो पोइ हिते जे ॾिसे त उन अंग्रेज़ जो बटू किरी पियो आहे हुनजे लिखे त खीसे में आहे लेकिन खीसे मां जेब मां हिन जो किरी पियो ख़बर हुनखे न पई हू हलियो पियो मुस्लमान फ़क़ीर उहो उनखे ॻोल्हे पियो अंग्रेज़ खे ॾाढो ॻोल्हे लेकिन मस्जिद शरीफ़ वॾी ही न लधो 8 ॾींहंनि खां पोइ अंग्रेज़ पंहिंजे घर वियो घर वारी खे चई त मुस्लमाननि जी अहिड़ी दिल्ली जी जामा मस्जिद आहे उन जी डिज़ाइन भली आहे हाणे एॾी भली डिज़ाइन आहे मां चवां थो त तूं बि हली करे उहा ॾिस घर वारी चयोसि ठीकु आहे फलाणे ॾींहं ते ड्यूटी खां ॿिन्हिनि खे मोकल आहे हलंदासीं या मस्जिद शरीफ़ ॾिसंदासीं अंग्रेज़ बेदीन मस्जिद जो एहतराम करे थो लेकिन मुस्लमान ऐं अंग्रेज़ जे एहतराम में एतिरो फ़र्क़ु आहे त मुस्लमान मस्जिद में वेंदो त उहो अंदरि इबादत कंदो मुस्लमान मस्जिद में वेंदो त दुनिया जी ॻाल्हि न कंदो मुस्लमान मस्जिद में वेंदो त रब जो सजदो कंदो मुस्लमान मस्जिद में वेंदो त पंहिंजो हक़ीक़ी महबूद रब खे सम्झंदो लेकिन अंग्रेज़ सिर्फ़ या अॼु जो वाणो हिंदू गैर मुस्लिम सिर्फ़ मस्जिद खे मस्जिद सम्झी एहतराम कंदो लेकिन अॼु जे दौर में अफ़सोस सां चवणो पियो पए त अॼु जेकॾहिं मुस्लमान हितां रोड तां क्रॉस पियो करे ट्रैक्टर ते सवार आहे मस्जिद साम्हूं आहे त गानो वॼाईंदो थो वञे न मस्जिद जो एहतराम न क़ुरान पढ़ंदड़ बचनि जो एहतराम न ॿिए मुस्लमान जे निंड आराम जो एहतराम तंहिंजे करे जेके मजमे जे अंदरि ट्रैक्टर जा ड्राइवर वेठा हो या कंहिं सवारी जा ड्राइवर वेठा हो बेली साज़ न हलायो जेकॾहिं साज़ गुनाह हुआ उहा त लानत हले थी लेकिन मुस्लमाननि जूं पिटूं तव्हांजे लाइ इन खां वधीक आहिनि तंहिंजे करे तव्हां ॾिसो त जेके इंसान होटल वारा आहिनि जिन जे होटलुनि ते टीवी रखियल आहे कॾहिं बि सावा न थींदा आहिनि कमाए कमाए हड़ निकिरी आहिनि ख़ानदान उन्हनि जा ख़तमु थी वेंदा लेकिन सावा न थींदा आहिनि असांजो तजुर्बो आहे छो त उते साज़ हलंदो आहे उन्हनि खे पिटूं हुजूं आहिनि वाक़ई को इंसान राग जो शौक़ीन आहे लज़त वठे थो लेकिन को इंसान निमाज़ में आहे को इंसान आराम में आहे को इंसान इबादत में आहे उन इंसान कुझु बि न चवे इबादत वारो लेकिन रब खे उन खां वधीक गैरत ईंदी रब हिन राग ऐं साज़ वारे खे अञा पोइ करे छॾींदो हाणे हिकिड़ो दोस्त आयो मदरसे चए थी तावीज़ ॾियो मां पंहिंजे ट्रैक्टर में ॿधां हर सीज़न में वॾो नुक़सानु थींदो आहे मां चयो अबा ड्राइवर केरु थी चए साईं ड्राइवर फलाणो मां चयो राग हलाईंदो आहे चए साईं उहा त चंडरी आदत अथनि मां चयो कॾहिं साओ न थींदी तावीज़ छा क़ुर पाक रखेसि तॾहिं बि साओ न थींदी छो त एॾी शरीयत जी ख़िलाफ़ कमु थो थिए तंहिंजे करे अज़ीज़ो इन बुरे अमल खां इंसान बचे बुरे अमल खां इंसान बचे जेका बि बुराई आहे उन खां बचे त हाणे हू मुस्लमान अंग्रेज़ अचे पियो मस्जिद शरीफ़ में त वञी घरवारी खे मस्जिद ॾेखारियां उहो मुस्लमान जेको अल्लाह जे नाले ते ख़ैर पियो वठे जंहिं वटि अंग्रेज़ जो बटू हुयो उन ॾिठो त साॻियो अंग्रेज़ अचे थो तॾहिं वञी करे उन हीअ अंग्रेज़ सां मिलियो उन खां ख़ैर वरितईं अंग्रेज़ उनखे वरी बि ख़ैर ॾिनो वरी हिन मुस्लमान छा कयो उहो साॻियो बटू खणी करे उन अंग्रेज़ ईसाई खे ॾिनो जॾहिं ईसाई उहो बटू ॾिठो बटूअ खे खोले उन में पैसा ॾिठई पूरा पैसा पिया हुआ
तॾहिं ईसाई तो मुसलमान खां सवाल करे, मुसलमान तोखे ज़रूरत हुई, तूं त फ़क़ीर आहीं, तूं पंहिंजी हाजत पूरी करे थो मुसलमाननि खां रुपयो वठी करे, ख़ैर ख़ैरात वठी करे, हिकु जाइ ते तोखे बटू मिली वियो, हेतिरा पैसा मिली विया, मूंखे बि ख़बर न हुई, तूं इहो इस्तेमालु करे हा, पैसा इस्तेमालु करे हा, अलाह जी महिमानी सम्झी तोखे केरु पियो रोके। हाणे ही फ़क़ीर पिनंदड़ मुसलमान उन ईसाई खे अजीब जवाब पियो ॾे। मुसलमानो तवजो कंदो, ईसाई खे चवे पियो त वाक़ई मुंहिंजी ज़रूरत बि हुई, मां रुपयो पिना पियो, हिकु जाइ ते हेतिरा पैसा अची विया, लेकिन मुंहिंजी दिलि जे अंदरि हिकिड़ो ख़्यालु अची वियो, उन जे करे मां ही बटू तुंहिंजो अमानतनि रखी छॾियो आहे। चए उहो कहिड़ो ख़्यालु हुई? चए इहो ख़्यालु आयो त तूं ईसाई आहे, तुंहिंजो ईमान असांजे नबी महबूब मुस्तफ़ा ते न आहे, लेकिन पंहिंजे नबी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान अथी। मां चयुमि त जेकॾहिं अॼु ईसाई जो हक़ खावां, क़यामत जो ॾींहुं थिए, हाणे उहो ईसाई पंहिंजे नबी ईसा वटि अचे ऐं ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम तुंहिंजो भाउ हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे उम्मती फलाणी जॻह ते मुंहिंजो हक़ खाधो हो, उहो मूंखे वठी ॾे। मूंखे ख़ौफ़ दिलि में थियो त मतां मुंहिंजे हिन अमल जे करे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे नबी महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मयार ॾे, पोइ मां उते कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। तंहिंजे करे इन दिलि जे ख़ौफ़ मूंखे हिन चोरी ऐं ख़यानत खां बचायो आहे। मुसलमानो उन फ़क़ीर जो ईमान ॾिसो रब ते, रब जे नबीअ ते, त मूंखे रब जे नबीअ ते एतिरो ईमान आहे त मुंहिंजे करे मुंहिंजो रब जो नबी शर्मिंदा न थिए। ऐं अवां असांजी हालत हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ आहे, दावा कयूं था, लेकिन महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सां मज़ाक़। असांजा मौजूदा हज़रत साईं अब्दुल समद दामत बरकातुहुल आलिया चवंदा आहिनि त इंसानो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जो एहतराम कजे, जेकॾहिं एहतराम नथो करे त पोइ नबीअ जी सुन्नत सां एॾी मज़ाक़त न कयो जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे उन गटर जे गंद ऐं नाली में उछलाए। एॾी मज़ाक़त न थिए जो कल्ह क़यामत जे ॾींहुं नबी वटि असां मुंहुं न खणी सघूं। तंहिंजे करे अज़ीज़ो, इंसान ईमान आणे त रब जे नबीअनि ते ईमान, लेकिन ईमान इहो हुजे त रब जा नबी समूरा बरहक़ आहिनि, लेकिन शरीयत इताअत महबूब मुस्तफ़ा जी, इत्तिबा महबूब मुस्तफ़ा जी। छो त महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा जे करे रब साईं इंसाननि खे बुलंद कंदो आहे, एतिरो बुलंद कंदो आहे, एतिरो बुलंद कंदो आहे। आख़िरी वाक़ियो मां अव्हां खे ॿुधायां, हिकिड़ो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे हज़रत ज़ाहिर रज़ियल्लाहु अन्हु, मदीने पाक में अचे पियो, मदीने खां ॿहिराड़ी में रहे पियो, फ़क़ीर ऐं ग़रीब सहाबी आहे, कॾहिं कॾहिं मदीने खां ॿहिराड़ी मां अचे पियो, सब्ज़ी खणी अचे पियो, अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में आणे पियो, दुआ घुराए वरी करे पोइ पंहिंजी बाज़ार में सब्ज़ी विकिणे पियो। हिकिड़ो दफ़ो हज़रत ज़ाहिर पंहिंजी सब्ज़ी विकिणण जे लाइ बाज़ार में वेठो आहे, बाज़ार में होको पियो ॾे त केरु मूंखां सब्ज़ी वठंदो, हेतिरे में केरु सब्ज़ी वठंदो, हेतिरे में केरु सब्ज़ी वठंदो। पोयां अल्लाह जा रसूल सहाबा जी जमात सां गॾु अचनि पिया, साॻे अंदाज़ में उन सहाबीअ ते मज़ाया अंदाज़ में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि मिज़ाजी कंदे सहाबी जे अखियुनि ते ॿई हथ रखनि था। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿई हथड़ा मुबारक हज़रत ज़ाहिर रज़ियल्लाहु अन्हु जे अखियुनि मुबारक ते अचनि था, तॾहिं हज़रत ज़ाहिर उहो ग़रीब ऐं फ़क़ीर सहाबी पंहिंजा हथ खणी अखियुनि वारनि हथनि खे आणे थो, तॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ हणी सम्झी वञे पियो त ही आम हथ न आहिनि, छो त रब साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि जे अंदरि इहो कमाल रखियो हो जेके दुनिया जे रेशम खां वधीक नरम हुआ, जिन में रब साईं ख़ुशबू दुनिया जे मुश्क ऐं अंबर खां वधीक रखे। तॾहिं हज़रत ज़ाहिर रज़ियल्लाहु अन्हु उहे हथ ॾिसी करे दिलि जो दिलि में चए पियो, ज़ाहिर केॾो ख़ुशि नसीब आहे, ॿिन्हिनि जहाननि जे सरदार जे गोद जे अंदरि आहे, ॿिन्हिनि जहाननि जे सरदार जे भाकुर में आहे। तॾहिं हज़रत ज़ाहिर चए थो मां दिलि में इहा पियो ॻाल्हि कयां, अल्लाह जा रसूल उन साॻे अंदाज़ में चवनि पिया जंहिं अंदाज़ में मां सब्ज़ी पियो विकिरो कयां, साॻे अंदाज़ में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिया चवनि त ही ग़ुलाम मूंखां केरु ख़रीद कंदो, ही ग़ुलाम मूंखां केरु ख़रीद कंदो, ही ग़ुलाम मूंखां केरु ख़रीद कंदो। तॾहिं हज़रत ज़ाहिर चए थो मूंखे पंहिंजी कैफ़ियत साम्हूं अची वई, छो त मुंहिंजो अबो बि ग़ुलाम हो, अमड़ बि ग़ुलाम हुई, पाण बि ग़ुलाम हुउमि, पैसे जे एतबार सां ग़रीब, शिकिल शबाहत जे एतबार सां हबश जो तालुक़ हुयो मुंहिंजो, तंहिंजे करे मां चहिरे जे एतबार सां ग़रीब, वारनि जे एतबार सां ग़रीब हुउमि। तॾहिं पंहिंजे एहसास ऐं कैफ़ियत खे ॾिसी करे
अल्लाह जे रसूल के हज़रत ज़ाहिर पे अर्ज़ करे साईं अवां मां जड़े फ़कीर खे था विकिणियो मुंहिंजी कहिड़ी क़दुर क़ीमत अवां जी नुबुवत काथे अवां जी रिसालत काथे अवां मूंखे पिया विकिणियो मुंहिंजी कहिड़ी क़दुर क़ीमत तॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया ज़ाहिर दुनिया वारनि वटि तुंहिंजी क़दुर क़ीमत न आहे जॾहिं खां वठी करे तू कलमो पाक पढ़ी अल्लाह उन जे रसूल सां तालुक़ रखियो आहे रब तुंहिंजो दर्जो दुनिया जे आम इंसाननि खां बुलंद करे छॾियो आहे रब तुंहिंजो दर्जो दुनिया जे आम इंसाननि खां बुलंद करे छॾियो आहे तंहिंजे करे इंसान हो तालुक़ रब जी ज़ात सां तालुक़ महबूब मुस्तफ़ा सां तालुक़ क़ुरान सां हूंदो त अवां असांजी दुनिया बि सुहिणी थी पवंदी त आख़िरत बि सुहिणी थी पवंदी चंद ॻाल्हियूं रहियूं वरी इंशा अल्लाह ताला ॿिए मौक़े सां उन्हनि ते बयानु थींदो आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।